चीन में एक औरत पंहिंजी नौकरी छॾे वालदेन जे घर में नौकरी करण लगी आहे, जंहिंमें इहा पंहिंजे पीरसनि वालदेन जो ख्यालु रखंदी ऐं उन जे बदिले खेसि $570 माहवार मिलंदा आहिनि। पंहिंजी माउ पीउ खां उन्हनि जी ख़िदमत जो माहवार मुआविज़ो वठण ते उन औरत ते तनक़ीद बि कई पई वञे। नियानन नाले औरत गुज़िरियल 15 सालनि खां हिकु खाबरू इदारे में कमु करे रही हुई, जिते खेसि दॿाउ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो हुयो। उन सूरताल में संदन वालदेन अॻिते वधी हिकु आछ कई। वालदेन नियाननि खे चयो त खेसि घर ते रहणो पवंदो, सौदो सूद वठी अचिणो पवंदो ऐं खाधो पचाइणो पवंदो ऐं कॾहिं कॾहिं वालदेन सां ख़ुशीअ में रक़्स बि करिणो पवंदो। उन जे बदिले में माहवार $570 रक़म संदसि वालदेन उन खे अदा कंदा। महीने में उन खे हिकु या ॿ भेरा वालदेन खे ॿाहिरि सैर ते वठी वञिणो पवंदो ऐं गाॾी हलाइणी पवंदी। वालदेन चयो त इहा रुॻो वालदेन वटि ई रहे ऐं पघार वठे। जॾहिं त सुठी नौकरी मिलण ते इहा कॾहिं बि घर छॾे वञी सघे थी। संदन वालदेन कुल वक़्ती धीउ जी नौकरी करार ॾिनो आहे। नियाननि जे उन फ़ैसिले ते इंटरनेट वाहिपेदारनि गॾियल रद्दमल जो इज़हार कयो आहे। कुझु माण्हुनि चयो आहे त चीन में उन खे ख़राबु सम्झो वेंदो आहे ऐं उन खे वालदेन खे खाइण सां भेटियो वेंदो आहे। हिननि फुल टाइम धीउ लफ़्ज़ ते बि तनक़ीद कई आहे। ॿियनि चयो आहे त वालदेन जी ख़िदमत करणु घुरिजे, पर $570 रक़म तमामु वधीक आहे, जेका पंहिंजे वालदेन खां न वठणु घुरिजे।